मूंखे तुंहिंजी बेवफ़ाई जो सजण अरमान आ। दोस्तों हींअर इन यादगार महफ़िल जो चोथों कलाम ॿुधंदासीं जेको नायाब कलाम आहे दोस्तो, ऐं कंहिं बि जॻह ते लॻल न आहे, यूट्यूब ते या फेसबुक ते किथे बि न आहे लॻल दोस्तो। तमामु नायाब कलाम आहे, जग मशहूरु आहे। उस्ताद जलाल चांदी जी यादगार नायाब प्राइवेट महफ़िल वॉल्यूम नंबर 2 तव्हां ॿुधी रहिया आहियो वॾेरे नूर मोहम्मद वसाण जे ताउन सां, जेको उस्ताद जलाल चांदी जो सचो आशिक़, दीवानो ऐं परवानो आहे दोस्तो। इन कलाम जे लाइ असांखे फरमाइश कई आहे वॾेरे नूर मोहम्मद वसाण ॻोठ रावताणी ज़िले सांगड़ तालुके सिंजूरे मां, वॾेरे दिलावर वसाण ॻोठ सादिक वसाण जाम नवाज़ अली ज़िले सांगड़ खां, अब्दुल वहीद हाजाणो टंडे आदम खां, हाजी कबूल ख़ान जतोई ज़िला रहीम यार ख़ान पंजाब खां, असांजे पीरी प्यारे दोस्त शाइर शमन अली मलिक घोसपुर कंदकोट खां। अचो त पोइ गॾिजी ॿुधूं पंहिंजे चैनल कामरान जानी सिंधी यूट्यूब ते ऐं पेज फेसबुक ते। मोहब्बत वारे जो जिते शुक्र खाजे सिखी हाणे अहमद बोले की जे बात थी तो बदी थी पवे एक तुझी बेवफाई तो छडण वारो मानवा मूंखे तुझी बेवफाई तो छडण वारो मानवा तुझे खपे तो नूर कारण ये न तुझो जानवा तुझे खपे तो नूर कारण ये न तुझो जानवा मूंखे तुझी बेवफाई तो छडण वारो मानवा मूंखे तुझी बेवफाई तो छडण वारो मानवा तुझे खपे तो नूर कारण ये न तुझो जानवा तुझे खपे तो नूर कारण ये न तुझो जानवा मूंखे तुझी पेशकश कामरान जानी सिंधी। ईद मुबारक के कूड़े ईद मुबारक के कूड़े मेरे छजन बैठे हिन रुठे वो अखियां में जाए मेरो जा जिन मीह सावन दा वटे आखिमिया गुलाम फरीदा वो आप तू आप विचला मत मर वञो यार रुठे इदाई दोई मेरा यार नवाया इदाई दोई मेरा यार नवाया वो अदामत की दुम देखा वो दोस्त करेगा अच्छे कपड़े मत में डाले जपा आखिमिया गुलाम
गंज वजा अन थींदव मोकरा उते खणी अंबरो सिकंदन खे न सिकामत नाज़ुक नज़र जी पवी पेशकेश कामरान जानी सिंधी मापली नूं भारी न पेट ते ॾिसी आईने ते कने तबार जन खे सबक न अचे सिंधीअ जो त हथ किजन अंग्रेज़नि सां यार जके ग्वार पटींदा गोड में त छॾारीन पिया ज़मींदार गरीब मखी न कुल्हन ताईं हुत वराई न बीठा वार यार छवे साइकिलियूं वारियूं सवारीअ ॾाचा दगन ते दीदार यार रोड वसील ॾाढा छा खेल जा ख़रीदार यार रिपीट टिकेट तूं खेल जी गैलरी ते कयूं गुफ़्तार यार हुकुम कयूं होटल वारे खे तुत चाहियूं वारे ॾे चार बिस्कुट कढिया परनी मां तुत वेढ़ा रिजवी जार पाननि जी ठही पारत ॾोत सिगरेटनि जी ॾाढा सार यार लिखियो आहे पंधीअ ते कान्हे दुनिया जी दरकार हाणे